बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुवारी प्यारी सात संगत सबने खे ओम शांति। कहिड़ो न मिठड़ो आहे परमात्मा जो नालो, परमात्मा जो नालो, मूंदे मिले उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे लाला राज जो नालो, लाला राज जो नालो, मूंदे मिले उजालो। गोपी चंद के ज्ञान आयो, माता मीणा बुधायो। श्री राम जे भजन बिन जीवन आहे अजायो, जीवन आहे अजायो। रखतात तूं बितई जी तृष्णा के देई तालो, रखतात तूं बितई जी तृष्णा के देई तालो। परमात्मा जो नालो, मूंदे मिले उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे माता साहिब जो नालो, माता साहिब जो नालो, मूंदे मिले उजालो। कनिका के ज्ञान आयो, अहिल्या भी आनंद पायो। गोपिन विषाम कुटिया दरबार हो बुलायो, दरबार हो बुलायो। मीरा बिना मद में पीवई जहर जो प्यालो, मीरा बिना मद में पीवई जहर जो प्यालो। परमात्मा जो नालो, मूंदे मिले उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे अम्मा साहिब जो नालो, अम्मा साहिब जो नालो, मूंदे मिले उजालो। जंहिंखे आदत अहिड़ी करंदो बि सोई पहिरीं। माधव बिना भजन जे जिंदगी अजर जहिड़ी, जिंदगी अजर जहिड़ी। ॿिया बि नशा घणा अथई पर हिन जो नशो निरालो। ॿिया बि नशा घणा अथई पर हिन जो नशो निरालो। परमात्मा जो नालो, मूंदे मिले उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे दादी साहिब जो नालो, दादी साहिब जो नालो, मूंदे मिले उजालो। लैणा राम जो नालो, मूंदे मिले उजालो। लाला राज जो नालो, मूंदे मिले उजालो। सुखदास जो नालो, मूंदे मिले उजालो। बोल सतगुरुदेव भगवान की जय। श्रद्धा निर्मलता सां
श्री सतगुरु देव जिन जी शेवा कंदे त कणे व मण थी मिलंदई। श्रद्धा ऐं निर्मलता। अहंकार वारी शेवा केॾी बि कंदासीं त उहा लिखजंदी कान, उहा लेखे ई न लॻंदी शेवा। ये तो श्रद्धा ऐं निर्मलता सां कणे जेतिरी कंदासीं त बि मणनि जो फ़ाइदो मिलंदो, एॾी कृपा मिलंदी असांखे। निर्मलता में त फ़ाइदा ई फ़ाइदा आहिनि। सतगुरु जी शेवा कंदे जॾहिं प्रेम पैदा थी वेंदो आहे त आत्मा बलवान थी पवंदी आहे। उन बल या शक्तिअ सां मन ते फतह पाए सघिबी आहे। सतगुरनि जी शेवा प्रेम सां कबी त आत्मा बलवान थींदी वेंदी, पोइ मन कमज़ोर थींदो वेंदो न। असां इहे मन खे बलवान करे छॾियो आहे त आत्मा कमज़ोर थी वई आहे, तॾहिं मन ते जीत नथा पाए सघूं। मन खे कमज़ोर कंदासीं, मन जो न मञींदासीं नी त उहो पाण ई कमज़ोर थी वेंदो। असां सभु मन जो चवणु मञूं था न त उहो ताक़तवर थी वियो आहे, पर मन जो चवणु न मञूं, आत्मा जे चवण ते हलूं, अंदरि सिमरन कयूं, शेवा कयूं, सत्संग ॿुधूं, उहे वचन खणूं, त इहा हिकु आत्मा जी खुराक आहे। नाम सिमरन आत्मा जी खुराक आहे। आत्मा खे खुराक मिले नथी त उहा कमज़ोर थींदी थी वञे। ॿाहिरि लाइ त केॾो था कयूं, मन बि जीअं चए ईअं कयूं था, शरीर बि जीअं चए ईअं कयूं था। सुठा कपिड़ा पायूं, संभरूं, नवां कपिड़ा पायूं, हिन जो रवाज कान्हे, हाणे नथो वणे। चऊं था न जेको सुठो लॻे भई ठहां त सही। इहो माना शरीर खे ख़ुशि करण लाइ कयूं था न असां। ऐं मन बि जीअं चए थो, मज़ो नथो अचे, हल पिक्चर ते मनोरंजन करे चऊं त उहो मन खे बि खुराक मिले थी। बाक़ी रही आत्मा, आत्मा खे खुराक मिले नथी, उनजी खुराक आहे नाम सिमरन। उहो असां कयूं कान था त आत्मा कमज़ोर थी वई आहे, मन थी वियो आहे ताक़तवर पहलवान। श्री सतगुरनि जी दरबार हिन संसार जे अंदरि परम सुख जो धाम आहे। जेकॾहिं मां दुख जी अग्नीअ खां बचण थो चाहीं त संसारी मोह छॾे सतगुरनि जी शरण वठ। ॻाल्हि आहे, इहे गुरूअ जी दरबार जेको हिन संसार में अग्नीअ खां बचाईंदड़ आहे। जे महा अग्नीअ खां बचणु चाहीं त पोइ सतगुरनि जो सहारो वठूं, उहो ई बचाईंदो, ॿियो केरु त बचाए सघंदो कान। बिना काठियुनि जे सारे जगत में सतगुर बाहि ॿरे, इन ई खां जेको बची सघे सो तुंहिंजो ध्यानु धर। उन जो ध्यानु धरींदासीं त हिन अग्नीअ खां बची सघंदासीं। कि बिना काठियुनि बाहि थी ॿरे न, चौधारी ॿुधूं पिया था, हिते अॼु हीअं थियो, हिते अॼु हीअं थियो, हिते हुनजो एक्सीडेंट थियो, हिते हू मरी वियो, हिते हू फलाणो थियो, त इहे माना बिना काठियुनि जे बाहि आहे। न्यूज़ पेपर ॾिस त सॼो इन्हनि ॻाल्हियुनि सां भरियो पियो आहे। मोरबीअ जो कहिड़ो किसो थियो आहे, केॾा माण्हू विया आहिनि हिकु मिंट में। उन्हनि खे ख़बर हुई छा असां घुमण वेंदासीं त असां ईअं मरंदासीं? ख़बर आहे बात, हिकु पल जो भरोसो कान्हे, पोइ बि केॾो था कयूं। पंहिंजे लाइ बसि करे वठूं, ख़ुशि रहूं, पाण खे ख़ुशि रखूं। कीअं जीऊं उहो पंहिंजे हथ में आहे। चवंदा आहिनि न, ज़िंदगी बि पंहिंजे हथ में कान्हे, मौत बि पंहिंजे हथ में कान्हे, पर उहा ज़िंदगी कीअं जीऊं उहो त पंहिंजे हथ में आहे न। उनखे प्यार सां संवारियूं या वेर साड़ सां भरियूं, उहो पंहिंजे हथ में। मिठियूं ॻाल्हियूं कयूं या कौड़ियूं कयूं, उहो सभु पंहिंजे हथ में आहे। त हलूं अहिड़ो जो असांखे पोइ बि दुनिया यादि करे। अटल इरादे खां सवाइ मन ते जीत न पाए सघंदे, तंहिं करे लाई चाड़ीअ जे लोॾनि खां घबराए न। इहे लायूं चाड़ियूं त पयूं ईंदियूं, समुंद्रा त इहे छोलियूं त पयूं ईंदियूं ऐं वेंदियूं।
उन्हनि जे विच में रही करे असांखे करिणो आहे। अटल इरादो जेको पको इरादो कर त तूं अॻियां हली सघंदे वधी सघंदे। असां तुर तुर ॻाल्हियूं खणी वेहंदासीं, उहे घड़ीअ घड़ीअ पिया यादि कंदासीं त पोइ अॻियां हली न सघंदासीं। हिकिड़ो भाई ऑफिस में मैनेजर हो, नौकिरी माना सम्झ कंदो हो। ऑफिस तां रोज़ घर ईंदो त ॿ टे चोर 2-3 ॾींहं हिन जे घर खे पिया ताकींदा हुआ त हिन जे घर जी असां चोरी कयूं। अॻियां पुठियां पहिरियों चोर ईअं कंदा अथव, पहिरियों नज़र रखंदा आहिनि 2 ॾींहं 3 ॾींहं, पोइ ईंदा आहिनि चोरी करणु। त 2 ॾींहं 3 ॾींहं हिन जे बंगले जे मथां जॻह जे मथां नज़र कनि पिया। हिकिड़े ॾींहुं ऑफिस तां आयो सिजल थे त चोर हिन जे पुठियां पुठियां पिया अचनि। हे जीअं अंदरि वियो, जॻह में गेट खोलियईं त हिकु वणु हुयुसि, उन वण ते बीह ऐं थेलो जेको ईअं हूंदो आहे न कुल्हे में, उन मां कढी ऐं शयूं रखे पियो। ते चोर अचनि पिया, हाणे त अंदरि बंगले में वञण जो ई ज़रूरु कान्हे, हे पक हिते कुझु लिकाए थो, धन या जेको बि हूंदुसि ऑफिस तां खणी ईंदो हूंदो। हू अंदरि हली वियो, रोटी पाणी खाधई, ॻाल्हियूं ॿोलियूं ॿारनि सां ज़ाल सां करे हे सुम्हियो। 2-2.5 कलाक थिया। चोर चवनि पिया हाणे बसि हिननि खे गहरी निंड अची वई हूंदी। गेट खां अंदरि आया, टपी करे अची विया उन वण वटि, ॻोल्हण लॻा जेको वण में रखे पियो। हे त ऊंधो बीठल हुजे, चोर त पुठियां हुजनि न, त उहो ॾिसण न पियो अचनि त किथे थो रखे ऐं छा थो रखे, पर इहा ख़बर पवनि पई थेले मां कढी ऐं हे रखे थो। सॼी राति हिननि ॻोल्हियो वण मां, पर हिननि खे कुझु ॾिसणु कान आयो। सुबुह थियण ते उहे हली विया। वरी ॿियो ॾींहुं थियो, जीअं हे ऑफिस मां अचे पियो, वरी हिन जे पुठियां पिया। वरी ॾिठनि त गेट खां वञी गेट बंदि करे उन वण वटि बीठो, वञी वरी हिन थेले मां कढी ऐं कुझु हीअं रखे पियो। चवनि पिया रखे बि हिन वण में तो, किथे कीअं टंगींदो हुजे कुझु, पर किथे थो लिकाए उहा ख़बर कोन थी पए। वण पाण में समाए थो छॾे हिन जूं शयूं की न छा थो करे। वरी उहा राति बि ॻोल्हण लॻा, सॼी राति गुज़री वञे, हिननि खे कुझु हथु कोन आयो। वरी 3 ॾींहं सांद हिन जे पुठियां पिया। आख़िर चौथे ॾींहुं सुबुह जो शरीफ़ इंसाननि वांगुरु वञी ऐं हिन भाईअ खे चवनि था त असां आहियूं चोर, तुंहिंजी चोरी करण सां 3 ॾींहं थिया आहिनि, तुंहिंजे पुठियां पिया आहियूं, पर असांखे कुझु मिले कान थो। तूं जो रोज़ ऑफिस मां ईंदो आहे, थेले मां शयूं कढी कुझु हीअं वण में टंगींदो आहे, किथे रखंदो आहे, छा कंदो आहे, उहो वण काॾे थो करे, शयूं असांखे ख़बर ई कोन थी पए। असां सॼियूं 3 रातियूं वेठा आहियूं शयूं ॻोल्हण, पैसा हूंदा अथई, सोन हूंदो अथई, छा हूंदो अथई, पर कुझु असांखे ख़बर कोन थी पए, कुझु मिले कान थो। आख़िर असांखे ॿुधाए त सही, तूं छा रखंदो आहे, छा लिकाईंदो आहे, पोइ वण काॾे थो करे उहे। त हू टहक थो ॾेसि भाई, चएसि थो मां शयूं वयूं कोन लिकाईंदो आहियां, न को धन रखंदो आहियां, न को सोन रखंदो आहियां। त चईसि त पोइ छा रखंदो आहे? चईसि मां आहियां हिकु मामूली मैनेजर ऑफिस जो। हाणे ऑफिस ते मूंखे एॾा कम हूंदा आहिनि, एॾा कम हूंदा आहिनि, एॾनि कमनि हूंदे बि मूंखे रोज़ बॉस जा दड़का खाइणा पवंदा आहिनि। नौकर जो थियुसि, उन जा दड़का खावां, ऐं जेके मुंहिंजे हेठां नंढा कर्मचारी कमु कंदा हुजनि, उहे केॾी महिल कमु जहिड़ो कनि तहिड़ो कनि, उन्हनि जो ॾिसां त मूंखे मज़ो न अचे, उहो टेंशन मथे ते हुजे, पोइ चवां मां उन्हनि खे दड़का ॾियां, पोइ इहो वेर साड़ नफ़रत उहे शयूं मुंहिंजे अंदरि भरियल हूंदियूं आहिनि। पोइ मां घरु ईंदो आहियां नी, उहे शयूं कढी ते वण में टंगींदो आहियां, चवंदो आहियां मुंहिंजे परिवार ते उहे असरु न कनि। मां उहे शयूं खणी अहिड़ो मन नफ़रत वारो, वेर वारो, साड़ वारो, क्रोध वारो मन खणी मां अंदरि घर में प्रवेश न कयां, तॾहिं मां उहे शयूं ॿाहिरि वण खे ॾेई वेंदो आहियां।
जीअं मुंहिंजे ॿारनि ते बि असरु न पए, मुंहिंजे ज़ाल ते बि असरु न पए, मां ख़ुशि गुज़ारियां, मुंहिंजो परिवार ख़ुशि रहे। इन करे मां उहे शयूं उते टंगे वेंदो आहियां वण में। चोर त ॿुधी वाइड़ा थी विया, चवनि पिया हाणे चोरी त ठहियो, असां छॾीसीं, पर इहा तो जेका शिक्षा असांखे ॾिनी आहे न, ॾाढी सिखण जहिड़ी ॾिनी अथई। हे त सभिनी खे भई सिखणु खपे। कंहिंखे न कंहिंखे कोई न कोई टेंशन हूंदो आहे, कंहिंजे मथां कोई हूंदो, कंहिंजे हेठां कोई सही न हलंदो, कंहिंखे क्रोध हूंदो, कंहिंखे वेर हूंदो, कंहिंखे साड़ हूंदो, कंहिंखे नफ़रत हूंदी, तो घर ते असरु थींदो न। तंहिंखां उहे मन मां कढी ऐं ॿाहिरि फिटी कयो। फिटी कई वण त कोन्हे हिन पासे बि, पोइ ॿाहिरि फिटी कर न। ईअं हा पाड़े वारा ॾिसंदा पाण सम्झनि। पोइ उहे पुछंदा छा थी लिकाए। वतन में बि बुद्धि आहे, ताक़त आहियूं न, भरियल त आहियूं। घर में त इहे न अचनि असरु, सची ॻाल्हि आहे भई घर में त ख़ुशि गुज़ारियूं, जेके 4-5 भाती हुजूं, ऐं मन में वेर साड़ भरियल हूंदो त कुझु न कुझु गुस्सो कंहिंजे न कंहिंजे मथां कढंदासीं। ईअं थींदो आहे नी, त हूंदो ई न, कढी फिटो कंदासीं। उन ॾींहुं मोबाइल में आयो आहे फ्रिज जो, हिकु ॿुढी माई ॿुधाए थी, चए थी मां अॼु फ्रिज खोली त वाह, फ्रिज में छा त शयूं रखियल आहिनि, खटियूं, मिठियूं, तिखियूं, फिकियूं, कौड़ियूं, सुकियूं, आलियूं, खटाणियूं, का खटी खटाण, का मिठी खटाण, को मुरबो, का चहिरी भाॼी, खीर, शरबत, केॾियूं शयूं रखियल आहिनि, ॾयूं, ॾुध। त उहे हिक ॿिए में अंदरि बढ़नि थियूं, हिक ॿिए में कंहिंजी बि स्मेल वञे थी, कीअं सभिनी खे थधो करे ऐं सुठो रखी वेठी आहे। कंहिंखे ख़राबु थियण थी ॾिए फ्रिज, वरी गरम बि नथी थियण ॾिए। जेका गर्मी थी अचेसि उहा पुठियां थी फिटी करे। फ्रिज पुठियां हथ लाइ ॾिसंदा न त गरम हूंदी आहे न गरम, त उहो गर्मी भई पुठियां थी फिटी करे छॾे। त असां बि ईअं भई दुनिया में रहूं, को कौड़ो ॻाल्हाए, को मिठो ॻाल्हाए, को खटो ॻाल्हाए, को कीअं ॻाल्हाए, को हेठि ॻाल्हाए, को मथे ॻाल्हाए। असांखे जेको गुस्सो अचे न, उहो पुठियां फिटी कयूं, उहा पंहिंजे अंदर में न समाए छॾियऊं गुस्सो, ऐं न को हुनखे वरी कुझु घटि वधि ॻाल्हायूं, हुनजे दिलि खे दुख पहुचे, हुनजे मन खे ख़राबु लॻे। जीअं शयूं सुठियूं बरक़रार पयूं, ईअं साम्हूं वारे जो मन बि सुठो रखो, ऐं पाण बि गरम न थियो, पाण बि थधा रहो। इहा फ्रिज जी ख़ासियत आहे, पुठियां उछले छॾियो। भई जीअं गर्मी उहा पुठियां थी कढे फ्रिज, अंदरि थधो थी रखे सभिनी खे, त असां बि ईअं कयूं। हे शेवक, रूहानी राह में रहबर खे न छॾ, मन जो चवण न मञ, सतगुर जी आज्ञा सत सत करे मञ। मन जो चवण न मञो, गुरूअ जी आज्ञा सत सत करे मञो। उन खां सवाइ कोई आहे ई कोन कंहिंजो। उनखे छॾींदासीं त न हितां जा रहंदासीं, न हुतां जा रहंदासीं, न लोक जा न परलोक जा। चवंदा कोन न, धोबीअ जो कुतो न घर जो न घाट जो। असां पोइ ईअं थी वेंदासीं जे पंहिंजे गुरूअ खे छॾींदासीं त, जेको उनखे पकिड़े वे, रहबर खे पंहिंजे खे, छो सभु कम उन मां ई थींदा, कहिड़ा बि हुजनि, ॾुखिया हुजनि, सवला हुजनि, उन मां ई थींदा, उहो ई कंदो। इंसान खे काई ताक़त कान्हे करण जी। छा करे था सघूं असां? कुझु करे था सघूं छा? हले बि नथी पंहिंजी, कुझु करे बि नथा सघूं। तिर जेतिरी बि असां में ताक़त कान्हे, सतगुरनि जे ध्यान रूपी हथियार खणी, शब्द रूपी धार तेज करे मन सां जंग जोटींदे, त मंझसि एतिरी ताक़त किथे आहे जो तुंहिंजे साम्हूं बीह सघे। पोइ बीह सघंदो छा? तेज हथियार जो असांखे हूंदो नाम रूपी शब्द, सतगुरनि जो शब्द रूपी हथियार हूंदो, उहा धार तेज कयल हूंदी, त पोइ मन बीह सघंदो छा? पोइ त न बीह सघंदो नी, पर असां उहो कयूं न, हुन सां जंग जोटियूं मन सां।
असांखे विढ़णो आहे त ॿियनि सां था विढ़ूं, पर ॿियनि सां न विढ़ूं, पंहिंजे मन सां विढ़ूं। मरण ताईं पियो विढ़जांइ विढ़जांइ, सलाह मन जी न मञजांइ, त मन मञींदो। संतनि केॾियूं जुगतियूं कयूं, तॾहिं मन खे जीतियो। केॾा शरीर खे कष्ट ॾिना अथनि, केॾा उजागा कया अथनि, निंडूं पिटायूं अथनि, बुखूं कढियूं अथनि। हींअर त उहो कान्हे, चवनि था खाईंदे पीअंदे जपियो, बसि हलंदे चलंदे भले जपियो। हींअर त चवनि ई कान था त ना बुखूं कढो या घर छॾे जंगलनि में वञी भक्तियूं कयो, उहो त केरु चए ई नथो। खाईंदे पीअंदे चोड़ींदे माणींदे सभु कयो, पर गॾु गॾु थोरी भक्ति कयो। सतगुरनि जेकॾहिं सतगुरनि जो शब्द तोसां साण आहे त हर हिक मुश्किलात में तुंहिंजी देखभाल ऐं रखिया कंदई। उहो शब्द असां सां साण आहे त पोइ हर वक़्त में हर हालत में उहो देखभाल असांजी उहो कंदो न। उहो असां सम्झूं न त गुरू मूंसां अंग संग आहे, जिते वेंदसि उहो मूंसां गॾु आहे। उहो असां अनुभव कयूं त उहो असांजी हर हालत में देखभाल कंदो, जिते बि वेंदासीं असांजी संभाल कंदो ऐं करे पियो थो, पल पल असांजी रक्षा पियो थो करे। न त असां ईअं हली सघूं छा, हिते वेठा हुजूं छा? उहो संभाल न करे त असां रुलंदा हुजूं हा। ख़बर कोन हुजे हा त किथे सत्संग था थियनि या किथे संत आया आहिनि, किथे दरबार आहे, कुझु बि न ख़बर हुजे हा। जे हू असांखे संभाले न वठे हा त, पर उन असांखे संभाले वरितो आहे, पंहिंजे गोद में विहारे छॾियो अथई, पंहिंजो बणाए छॾियो अथई। तॾहिं असां इहे सभु करे था सघूं। सत्संग में बि उहो पहुचाए थो त असां अची था सघूं, न त वेठा हुजूं घर। त असांखे बि घुरिजे त पल पल असां हुन जा शुक्राना ॻायूं। ॾाढा असांजे मथां हुन कुर्ब कया आहिनि, ॾाढा कया। हिकु बि हुनजो थोरो लाहे न सघंदासीं। जे तूं न जलींदे बां असां रुली वेंदासीं, रुली ज वञूं हा, पर हुन अपार कृपा करे असांजो हथ पकड़े वरितो आहे। श्री सतगुर देव महराज ई आदि पुरुष आहिनि ऐं सभु कुझु ॼाणण हार आहिनि। हू तुंहिंजी भावना मुताबिक़ ई फल ॾींदई ऐं ग़लतियुनि जी माफ़ी ॾियण वारा आहिनि। पापी बि संदन नाम रूपी जहाज ते चढ़ी पार थी सघनि था। हू चतुराईअ सां न रीझंदा आहिनि, पर तुंहिंजी दिली प्रेम ॾिसी तो वटि अचण खां सवाइ बि रही न सघंदा आहिनि ऐं बिना घुरण जे ई तोखे सुख बख़्शींदा आहिनि। बिना घुरण जे असांखे घुरण जो मौक़ो बि न ॾींदा आहिनि, बिना घुरण जे असांखे सभु कुझु ॾेई छॾियो। छा छा घुरी मां छा छा घुरां, बिना घुरे मूंखे सभु कुझु मिलियो आहे। असांखे बिना घुरे ॾेई छॾियो अथई, पर असां सचा थियूं बसि। सभु कुझु उहे ई आहिनि, चए थो सतगुरू ई सभु कुझु ॼाणो। हू चालाकी चतुराईअ सां चए थो न रीझंदा आहिनि। प्रेम खपे बसि हुनखे, दिली प्रेम। चए थो अहिड़ो तुंहिंजो ॾिसी पोइ अचण खां सवाइ बि रही न सघंदा आहिनि। अॻे कोड़ीनार वारी अम्मा जो ॿुधायोमांव न, अहमदाबाद खां मोटनि पिया, गोंडल पिया वञनि, त रस्ते ते राजकोट अचे न बस में, तॾहिं हलंदा चलंदा हुआ, बसनि में वेंदा हुआ, बस में हुआ त कंहिंजी त का एॾी पुकार हूंदी, मूंखे फ़ोन करायनि त फलाणीअ खे चइजां त मिलणु अचे, पर ॿिए कंहिंखे न ॿुधाइजां, बस त हाणे एॾो बीहे बि न नी, ॿियनि खे न ॿुधाइजो, तव्हां अचिजो उनखे चइजो। असां वियासीं, उन माईअ खे ॿुधायोसीं जंहिंजे नाले चयनि। उते बस ते पहुतासीं त
चवनिस था त अहिड़ो कहिड़ो कमु अटकियो वई जो मुंहिंजा पेर न पई छॾे, मूंखे उते रहण न पई ॾिए, मुंहिंजा पेर ई न पिया उते बीहनि। एॾो प्रेम हूंदो न हुन माईअ जो। हा त चए थो न तुंहिंजो दिली प्रेम ॾिसी अचण खां सवाइ रही न सघंदा। जंहिंजे सिर ते सतगुरु देव जो हथ आहे तंहिंजो कॾहिं बि नुक़सानु न थींदो ऐं हर हंधा खेसि सफलता ई मिलंदी। मिलंदी न, जंहिंखे गुरूअ जो हथ हूंदो त पोइ उनखे सफलता ई मिलंदी न, हर हंधि चए थो सफलता मिलंदी। त अहिड़े गुरूअ खे असां छो न सिर ते विहारियूं, असां हुनजे चरणनि में वेठा हुजूं त हुनजो हथ सदाईं असांजे सिर ते रहे मुंहिंजे सिर ते सदा तुंहिंजो सायो। भक्ति मार्ग में ही 5 रतन प्रेम, नीति, युक्ति, निमरता ऐं श्री आज्ञा जो आधार साण खणी हलंदे त हीअ यात्रा सवलाई सां पूरी थींदई। इहे 5 ॻाल्हियूं हुजणु खपनि, प्रेम, युक्ति, नीति, निमरता ऐं गुरूअ जी आज्ञा। जीअं उहे कनि ईअं न 5 ई निमरता। श्री सतगुरु देव महाराज उन्हनि ते राज़ी हूंदा आहिनि जेके अहंकारनि सां बि निमरता जो वहिंवार कंदा आहिनि। उन्हनि ते उहे राज़ी हूंदा आहिनि जेके अहंकारनि सां बि निमरता सां हलनि। सुठे सां सुठो त हर कोई हलंदो न, पर जेको बुरे सां बि सुठो हले। हिन में आनंददायक वचन में ईंदो अथई त जॾहिं तूं बुरे सां बि सुठो हले तॾहिं तूं चइबो त तो में मर्दानगी आहे। सुठे सां त हर कोई सुठो हलंदो ई। जेकॾहिं तूं श्री सतगुरु देव जिन जो ध्यानु न विसारींदे ऐं सदाई उन्हनि खे यादि कंदो रहंदे त तोखे अहिड़ो सुख जी प्राप्ति थींदी जंहिंजो आदि अंत ई कोन्हे। जंहिंजो आदि अंत ई कोन्हे, अहिड़ो सुख ॾेई छॾींदो, नित्य सुख जंहिंखे चइबो आहे, जेको विसरे ई न, वञे ई न, सदाई सुखी हुजऊं। अहिड़ो त हर कोई चाहींदो नी। त पोइ बसि उहो गुरूअ जो ध्यानु न विसारियऊं असां त पोइ सदाई सुखी रहंदासीं। बोले सतगुरु देव भगवान की जय। रहे शल ध्यान चरणन में, झुके सिर शाल पद मन में, इराई बात आंगन में, इराई बात आंगन में। रहे शल ध्यान चरणन में, झुके सिर शाल पद मन में, इराई बात आंगन में, इराई बात आंगन में। बुलाए ख्याल दुनिया का, कया बंदगी प्रभु की। बुलाए ख्याल दुनिया का, कया बंदगी प्रभु की। सफल से जिंदगी मुझी, नजर कर मदी मुँह से मेरा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। रहे चल जान शरणन में, झुके सिर शाल पद मन में, इराई बात आंगन में,
मन में